जलाल चांडी पंहिंजे दौर में उन्हनि माण्हुनि खे टारगेट कयो जेके माण्हू वॾाई ऐं फूशर कंदा आहिनि। त अॼु कलाम तव्हांजे लाइ मां खणी आयो आहियां। जलाल चांडी इहे बयानु कलामनि जी सूरत में कयो ऐं हिन कलाम जा ॿोल इहे आहिनि जिन्हनि खे सिंधी बि पूरी कोन थी अचे, उहे वरी अंग्रेज़ी था ॻाल्हाइनि ऐं जेके ग्वार पटींदा हुआ गोॾ में उहे वरी वॾाई पिया जन खे सबक न अचे सिंधीअ जो त अटकजन अंग्रेज़नि सां यार जेके ग्वार पटींदा। दोस्तों इहो जलाल चांडी जो कलाम आहे जंहिं इहे ॿोल कलाम जी सूरत में जलाल चांडी बयानु कया। जलाल चांडी तव्हांखे ख़बर आहे सिंध जे तारीख़ जो हिकु वॾो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडी खोड़ सारनि महफ़िलनि में खोड़ सारा इनामात बि खटिया ऐं सिंध जो नालो रोशन कयो। दोस्तों जलाल चांडी जो हिकु कलाम हिन वीडियो में पेश कंदासीं तव्हांजे गोद में सदानीन पिया ज़मींदार क्रीम मखीन कुधन तई बनाइन बीठा वारया। उमेद आहे त कलाम तव्हांखे सुठो लॻंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। अल्लाह